अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़रीन, सेवण में सूबाई वज़ीर औक़ाफ़ ऐं मज़हबी अमूर फयाज़ भट्ट जी सदारत हेठि हज़रत लाल शहबाज़ कलंदर जे 770 उर्स मुबारक जे इंतज़ामनि खे अदमी शक्ल ॾियण लाइ सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट में अहम गॾिजाणी थी। गॾिजाणीअ में सूबाई सेक्रेटरी औक़ाफ़, डिप्टी कमिश्नर जामशोरो, कैप्टन रिटायर फरीदुद्दीन मुस्तफ़ा, SSP जामशोरो, SSP स्पेशल ब्रांच ऐं ॻुझनि इदारनि समेत ॿिया अमलदार मौजूदु हुआ। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर यासीन लिंद मूजिब उन मौक़े ते सूबाई वज़ीर फयाज़ भट्ट चयो त वॾे वज़ीर पारां पांधेड़नि खे बहितरीन सहूलियतूं ॾियण जूं हिदायतूं मिलियूं आहिनि। समूरा इंतज़ाम मुकमल कया वञनि त जीअं पांधेड़नि खे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ न अचे। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर कैप्टन रिटायर फरीदुद्दीन मुस्तफ़ा पारां उर्स मुबारक जे इंतज़ामनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। उन मौक़े ते चेयरमैन शहबाज़ मेला कमेटी गॾिजाणी खे ब्रीफ कयो। कोरोना सबबि 2 सालनि खां पोइ उर्स मुबारक थिए पियो। 25 लख खां वधीक ज़ाइरनि जे अचण जो अंदाज़ो आहे। अॻ जी भेट में तयारियूं डबल कई वियूं आहिनि। उन मौक़े ते कमिश्नर चयो त अड़ल वाह में वहिंजण ते पाबंदी आहे। नेवीअ जा टोबा मौजूदु हूंदा। दरगाह खां सवाइ सिक्योरिटी लाइ 200 CCTV कैमराऊं लॻायूं वियूं आहिनि। मरकज़ी कंट्रोल रूम पिणु क़ाइमु कयो वियो आहे। 60 मेडिकल कैंपनि खां सवाइ हेठि स्ट्रोक सेंटर बि क़ाइमु कया विया आहिनि। इंडस हाईवे ते बि हेठि स्ट्रोक सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। शहर खे मेले दौरान लोड शेडिंग फ्री ज़ोन करार ॾिनो वियो आहे। पुराणा ट्रांसफार्मर तब्दील कया विया आहिनि, जॾहिं त शहर जी सफ़ाई सुथराईअ लाइ मुक़ामी सैनिटाइज़र अमले खे ॿियनि ज़िलनि मां बि घुरायो वियो आहे। जॾहिं त उन मौक़े ते मोटरवे पुलिस अमलदार चयो त इंडस हाईवे ते ट्रैफ़िक इंतज़ाम लाइ जामिया प्लान मुतक़िब कयो वियो आहे। सिंधवासियुनि जे लाइ ख़्वाबनि जी तकमील। हैदराबाद, आसमाबाद, नसीमनगर चौबर सां सूमरा वॉलपेपर PVC पैनल समूरनि शहरनि में मयारी ऐं बहितरीन सर्विस ॾेई रहियो आहे। त पोइ देरि न कयो, हाणे ई राब्तो कयो असांजी टीम सां, जेका तव्हांजे ॻाल्हि ते अव्हां वटि पहुचंदी, जेका बणाईंदी तव्हांजे घर खे ख़ूबसूरत ऐं अव्हांजे ख़्वाबनि मुताबिक़। राब्ते लाइ राजन अली सूमरो, मोबाइल नंबर 03333 707 886। वधीक खबरुनि या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।